तहरीक अल्लाह अकबर जे बलदियाती इलेक्शन में ज़िले मचियारी हाला भिटशा न्यू सईदाबाद जे 21 उम्मीदवारनि खे सिंध जे मरकज़ी सदर नदीम फैसल न्यू सईदाबाद में पब्लिक पार्क में पार्टी जूं टिकेटूं विराइण जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें हज़ारे शहरियुनि समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जे नौजवाननि शिरकत कई। तक़रीब के खिताब कंदे वार्ड नंबर 3 जे उम्मीदवार सिकंदर समो चयो त असांजी पार्टी जो मंशूर इंसानियत जी ख़िदमत ऐं तालीम, इस्पतालुनि जी बहितरी, रेवेन्यू ऐं पुलिस जे नाजाइज़ कमनि खे रोकणु आहे। वार्ड नंबर 1 जे उम्मीदवार अली अहमद गुल चयो त हर इलेक्शन में भोतार सिर्फ़ हिकु अंबनि जी पेटी मोकिले सम्झनि था त असां ग़रीब माण्हुनि जी वॾी ख़िदमत कई आहे। सिंध जे मरकज़ी अॻवान फैसल नदीम चयो त असां 35 सालनि खां इंसानियत जी भलाई वारो कमु कंदा पिया अचूं। पोइ भले ज़लज़ला अचनि, बरसात जे सबबु ॻोठनि में ॿोॾूं अचनि या कोरोना जो लॉकडाउन हुजे, तहरीक अल्लाह अकबर जा नौजवान हमेशा अॻियां हूंदा आहिनि। आख़िर में फैसल नदीम, सलीम कश्मीरी, नौमान तक जे 21 चेयरमैननि काउंसलरनि में पार्टी टिकट विरायूं।